नाज़रीन, खानपुर वेझो पुलिस मुक़ाबले दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुमताज़ कुरैशी। जी मुमताज़, अपडेट कजो। जी बिल्कुल, खानपुर लगे चोरी शाख पुल भरसा खानपुर पुलिस जो मुबैना पुलिस मुक़ाबले जो है जैसे मुबैना पुलिस मुक़ाबले में खानपुर पुलिस ॿिनि ॾोहारियुनि खे मारण की दावा कई है। ॿिनि ॾोहारियुनि की लाशनि के खानपुर पुलिस पोस्टमार्टम लाइ खानपुर अस्पताल खणाए आई है। जैसे मारिजी वियल ॿिनि ॾोहारियुनि की सुञाण गुलाम मुस्तफ़ा उर्फ नानू वल्द नवाज़ उमरो ऐं गुलाम असगर वल्द अली मर्दान मारफानी के नाले सां थी आहे। होॾां SHO खानपुर हुसैन अली खैल राब्ते करण ते ॿुधायो त पुलिस मामूल मुताबिक़ गश्त ते निकितल हुई त चोई शाख पुल भरिसां ॾोहारियुनि जे टोले सां पुलिस जो आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो थी पियो। ॾोहारी पुलिस मोबाइल खे ॾिसी करे जेको आहे फायरिंग कई, जॾहिं त पुलिस जी जवाबी फायरिंग ऐं कार्रवाई जे नतीजे में ॿ ॾोहारी मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी विया आहिनि ऐं इन्हनि जा बाक़ी जेके साथी आहिनि उहिदे जो फ़ाइदो खणी फरार थी विया आहिनि। होॾां SHO हुसैन अली खरल वधीक ॿुधायो त मारिजी वियल ॿिनि ॾोहारी पुलिस खे फुर ड्यूटी अटका ऐं पुलिस मुक़ाबलनि जे संगीन केसनि में शिकारपुर ऐं जैकमाबाद पुलिस खे घुरबल हुया। SHO खानपुर वधीक ॿुधायो त ॿिनि ॾोहारियुनि जी लाश जे पोस्टमार्टम लाइ खानपुर अस्पताल खणाए आया आहियूं ऐं वधीक जेको आहे इन हवाले सां जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त खानपुर अस्पताल इंतिज़ामिया मारिजी वियल ॿिनि ॾोहारियुनि खे जेको आहे मुर्दा खाने में शिफ्ट करे छॾियो आहे। जी अपडेट करण जे लाइ मुमताज़, अवां जी महिरबानी।